तो सिंध जो सदर साईं गुलाम रसूल मान साहब, सीनियर नायब सदर साईं मोहम्मद रफी निजामानी साहब, इन डिवीजन जो सदर बहादुर सदर मादई जो बहादुर सदर साईं मोहम्मद आलम हदावी, इन डिवीजन जो सदर साहब जो साईं पीराणो, साईं उमरकोट जो साईं रतन सिंह ऐं मुंहिंजा ॿिया मोहसिन जेके मथे वेठा साम्हूं वेठल मुंहिंजा तालकनि जा सदर साहिबान ऐं उन्हनि जा पूरी काबीना आम उस्ताद, तव्हां सभिनी खे मुंहिंजो सलाम। सभ खां पहिरियों त अॼु ई जेको डिवीजनल कन्वेंशन कोठायो वियो आहे, खेर सां 3 मरहला असांजा तारीख़ जा पूरा थिया। सभ खां पहिरियों आरियूं कटियूं वञूं, उन खां पोइ तालकनि में रेलियूं कढी वयूं, उन खां पोइ दिलनि जूं, हाणे जेको आहे डिवीजन वारो कमु हले थो पियो। इन में अचण जो मक़सदु इहो हुयो, तव्हां दोस्तनि खे तकलीफ़ ॾियण जो मक़सदु इहो त तव्हां पंहिंजे पंहिंजे तालकनि में वञी उस्तादनि खे मोटिवेट कयो त हीउ जेको असांजो 9 तारीख़ वारो कराचीअ जो धरणो आहे, उन में वधि खां वधि उस्ताद शिरकत कनि। छो त हिन ख़ासि करे मां त इहा ई शइ चवंदुमि त प्राइमरी उस्तादनि जो जॾहिं बि धरणो हूंदो आहे, उन में हर एजेंसीअ जूं नज़रूं हूंदियूं आहिनि त केतिरा ही जो पाण खे 1.25 लख उस्तादनि जो नुमाइंदो था सम्झनि त उस्ताद आया घणा आहिनि जेको आहे। तो इन जे लाइ तव्हां सभिनी दोस्तनि खे असांजी गुज़ारिश इहा ई हूंदी त वधि खां वधि जेको आहे उस्तादनि खे वञी पंहिंजे पंहिंजे तालकनि में जनरल बाजू करायो, उन्हनि खे जेको आहे मोटिवेट कयो, उन्हनि खे जेको आहे आमादा कयो त इंशाअल्लाह जेको आहे असांजो 9 तारीख़ वारो जेको धरणो आहे उनखे वधि वधि कामयाबु कयो। ऐं जेकॾहिं उस्ताद आया, उस्ताद जेकॾहिं असांजा हुते आया त इंशाअल्लाह जेके बि तव्हां असांजा मुतालबा इंशाअल्लाह मंजराए पोइ मोटंदा जेको आहे। साईं मां इहो चवंदुमि हल्की फुल्की साईं रतन खे जेको चई वियो साईं आदम, मां त इहा छा चवंदुमि जॾहिं साईं रफ़ीक तहरीक हलाई उन टाइम ते असांजो सीएम मुंहिंजे ख़ासि करे तक जो मां हुनजो वोटर बि आहियां, साईं काइमल शाह हुयो जेको आहे। साईं काइमल शाह जे टाइम ते साईं रफ़ीक जेका तहरीक शुरू कई, उन में निमाया असां बीठा हुआसीं, असां हुनजे ख़िलाफ़ नारा बि हयां पिया, असां हुनजे लाइ जेको आहे उते ज़िले में तहरीकूं बि हलायूं, हुनखे ॿुधाइनि था त मुख़्तियार वारा अॻियां बीठा। असां त इहा ई शइ चयो त पहिरियों असांजो उस्ताद आहे, पोइ असांजी पार्टी आहे। असांजे जेकॾहिं उस्ताद जी इज़त न आहे त पोइ ई सम्झो असां बि तव्हां खां न आहियूं। साईं रतन हक़ीक़त मां मज़ाक खां हटी करे इहा ई शइ चवंदुमि त बहादुर सदर आहे, हुनजो सदाईं जेको आहे पंहिंजो निमाया किरदार रहियो आहे। इंशाअल्लाह असांखे इहा ई उमेद आहे त उमरकोट तव्हां ऐं ॿियो मीरपुर ख़ास जा जेके दोस्त आहिनि सभिनी डिवीजन खां वधीक सदाईं हर वक़्तु जेको आहे ईंदो त हितां जा वॾे तादाद में ईंदा आहिनि। हाणे बि असां तव्हां इहा ई उमेद था रखूं त उते उस्तादनि खे वधि वधि शिरकत करायो त जेके असांजा मुतालबा आहिनि या जेको मिनिस्टर हिन महिल जेको असांखे सीनियर जूनियर में विराए वेठो आहे, पाण में असांजा इत्तिफ़ाक़ कराए थो, पाण असांखे विराए थो, असां हुनखे ॿुधायूं, असां हुनखे ॾेखारियूं असां हिकु आहियूं ऐं तोखां जेको आहे इहे असां जेके पंहिंजा मुतालबा आहिनि उहे मंझराईंदा।